अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज बेहतरीन अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। काफ़ी नवा ड्रामा अची रहिया आहिनि ऐं तकरार जी सीज़न 2 जी भी अपडेट तव्हांखे ॾींदासीं ऐं हिकु ॿियो ड्रामो नओं लॉन्च थी चुको आहे, उन जी भी तव्हांखे अपडेट ॾींदासीं। उन जो मेन अदाकार रबन आहे, आज़म मेंगल, ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं। दुलाब ड्रामे जो बारे में भी ॿुधाईंदासीं। अॼु 3-4 ड्रामनि जी अपडेट मूं आंदी आहे शोबिज़ जे हवाले सां। ही जेका असांजी हिंट में अपडेट हली रही है नंढड़े वीडियो में दोस्तों, वरी अपडेट है, इन के आखिर ताईं ॾिसो। तव्हांखे मां ॿुधायां थो त आखिर थियणो छा आहे ऐं कहिड़ा कहिड़ा ड्रामा अचणा आहिनि। दोस्तों, पहिरीं ॻाल्हि त दुलाब ड्रामो सुबुह ॿिए ॾींहं जी पूरी मुकमल शूटिंग स्टार्ट थी वेंदी। उनजो तमामु जल्द प्रोमो ऐं टीज़र भी अची वेंदो। ऐं ॿिए तरफ़ त पंहिंजनि जा गद्दार नओं ड्रामो आज़म मेंगल जो सीरियल ड्रामो आहे, नंढो ड्रामो आहे, इहो भी तमामु जल्द तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे। उन जी भी तमामु जल्द बक़ाया डिटेल असां आणींदासीं तव्हांजे लाइ। ऐं तकरार ड्रामे सीज़न 2 जे बारे में राय ॾिसी करे दोस्तनि जा कमेंट पढ़ी करे ॾाढी ख़ुशी थी त दोस्त माना एॾो जेको आहे तकरार ड्रामे सां चाहु रखनि पिया ऐं सीज़न 2 जी ॻाल्हि करनि था। दोस्तों, इहे तव्हांजा कमेंट मथे पुॼी चुका आहिनि। हाणे उन्हनि जी मर्ज़ी, असांखे ॾींदा इजाज़त।